जी साईं तव्हां छा था सम्झो जो की सिंध सां ज़ाती कई थी वञे 6 कैनाल कढिया था तो असां वटि अॻे ई पाणी जी सिंध में खोट आहे ऐं एतिरी सिंध सां नाजाइज़ी कई थी वञे तव्हां छा चवणु चाहींदो? साईं सिंध सां नाजाइज़ी ही नई ॻाल्हि न आहे। गुज़िरियल 150 साल खां वठी सिंध सां पाणी जे माना मैदान में वॾी नाजाइज़ी आहे। उहो तव्हांजी राव कमीशन हुजे, उहा तव्हांजी एंटिसन कमीशन हुजे, उहो तव्हांजो सिंध तास मुआइदो हुजे, उहो 91 पाणी जो ठाह हुजे। 150 साल खां वठी सिंध सां वॾी ज़्यादती आहे। हाणे गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी जेके 6 नवां कैनाल हिकिड़ी गैराबाद ऐं रेगिस्तान इलाइक़नि खे आबाद करण जे लाइ, आबाद इलाइक़नि खे गैराबाद करण जे लाइ सिंध खे जेको सिंधू दरिया ते 6 कैनाल अॾण जो जेको कमु शुरू पियो थो करे। असांजा काफ़ी सारा दोस्त चवनि था त कैनाल कोन था ठहनि ऐं कैनाल ठहण न ॾींदासीं। रुगो ज़बानी कलामी का बि शइ रुकिजी न सघंदी। जेसीं ताईं असीं हींअर तव्हां ॾिसो था हर मकतब फ़िक्र जो माण्हू, उहे वकील हुजनि, उहे फ़नकार हुजनि, उहे उस्ताद हुजनि, सभु मैदान में हींअर जिदोजहद मैदान में लही पिया आहिनि। ऐं असां बि ही पंहिंजे तनज़ीम पेटेलफ जे तरफ़ खां हे सॼी सिंध में असां ही कल्ह खां वठी सॼी सिंध ही बचड़ा नंढड़ा ही उस्ताद सरापा एहतजाज आहियूं। सिंध सां जेको सिंधू ते जेको 6 कैनाल ठाहे तव्हां सिंध खे भरभांग करण जी कोशिशि कयो था। इहो सिंध जे माण्हू खे, सिंध जे नौजवान नसुल खे, सिंध जी भेनरुनि खे, सिंध जे भाइरनि खे इहो क़बूल न आहे। छो त सिंध हिकिड़ो ज़रई सूबो आहे ऐं पाकिस्तान ऐं सिंध जेको सूबो आहे 70 उनजी जेका GDP आहे उहो ज़रई मैदान मां अचे थी। जेकॾहिं सुभाणे असांजो पाणी रुकिजी वियो त असांजो पाणी जियापो आहे। असांखे कतई ऐं सिंध ते धारो पाणी जो जेको लॻे थो, सिंध ते कैनाल ई असांजे कंहिं बि नंढे नौजवान नसुल हुजे, पोड़ो हुजे, पको हुजे, कंहिंखे बि क़ाबिल क़बूल न आहे। असीं हिन जी मज़ामत कंदासीं ऐं 14 तारीख़ ते जेको दरियानि जो ॾींहुं मल्हायो थो वञे त असां पूरी सिंध जे शागिर्दनि खे ऐं उस्तादनि खे अपील कंदासीं त भरपूर नमूने सां जेको बि मकतब फ़िक्र मैदान में निकिरंदो पाणी जे मसइले ते, असीं उस्ताद, असीं शागिर्द सभई उन सां गॾु हूंदासीं।